आगाह अवांखे धाबे जी पंपिंग स्टेशन में बिजली के ब्रेकडाउन सबब पानी की पाइपलाइन धमाके से फाटी पई है। 72 इंच वाली पाइपलाइन फाटण सबब कराची के पानी सप्लाई मुअत्तल थी वियो है। हज़ारे गैलन पानी ज़ाया थी वियो है। धाबे की पंपिंग स्टेशन में बिजली के ब्रेकडाउन सबब पानी की पाइपलाइन धमाके से फाटी पई है। 72 इंच वाली पाइपलाइन फाटण सबब कराची के पानी सप्लाई मुअत्तल थी वियो है। हज़ारे गैलन पानी ज़ाया थी वियो है। अवांखे आगाह कयूं पिया प्रेशर वधीक हुजण सबब पानी घरन में काई पियो है। पंप हाउस कॉलोनी और भर पासे के गोठन में आर्जी तौर क़ौमी शहरा से राब्तो कटिजी वियो है। धाबे की पंपिंग स्टेशन में बिजली के ब्रेकडाउन सबब पानी की पाइपलाइन धमाके से फाटी पई है। 72 इंच वाली कतर की पाइपलाइन फाटण सबब कराची के पानी सप्लाई मुअत्तल थी वई है। तफ़सील वठंदासीं धाबे जी मां रोशन भोपाणी खां। जी रोशन, आगाह कजो। जी विचारा धाबे की पंपिंग स्टेशन में बिजली के ब्रेकडाउन थियो है, जंहिं सबब कराची के पानी फराहम कंदड़ 72 इंच लाइन नंबर 5 धमाके से फाटी पई है। जंहिं सबब कराची के मुख्तलिफ इलाक़ा जैमें कायदाबाद, कोरंगी, लियाकताबाद तारिक रोड, सदर समेत जो मुख्तलिफ इलाक़ा उन्हनि खे पानी की फराहमी मुअत्तल थी चुकी है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पानी जेको आहे रिहायशी कॉलोनी में भी दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबब पंपिंग स्टेशन है रिहायशी कॉलोनी धाबे नेशनल हाईवे सां कुछ देर लाइ राब्तो जेको कटिजी वियो। जॾहिं खां इहो बि मालूम थियो आहे त वाटर बोर्ड इंतज़ामिया जेके आहे जेका पोल्ट्री फार्म हाउस ज़रई ज़मीननि खां जेके गरी रक़म वठी करे लाइन नंबर 5 मथां जेका रोड ॾिना आहिनि उन्हनि मथां हेवी जेका डंपर गुज़रनि था, जेके ट्रैफिक गुज़रे थी, उन सबब लाइन जी नंबर 5 डैमेज थिए थी, जंहिं सबब हर महीने जेका लाइन 2 खां 3 दफ़ा फाटण महमूल बणिजी चुकी आहे। जी ठीक है रोशन, वरी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।